हेलो दोस्तों, मां आहियां मंज़ूर मेमण। हीअ असांजो सिंध में समाजी तब्दीली जे हवाले सां उम्मीद ऐं उत्साह जे उनवान हेठि लेक्चर सीरीज़ जो अॼु हीअ असांजो लेक्चर आहे, लेक्चर नंबर 8, लेक्चर नंबर 8। सो अॼोके लेक्चर जो बि साॻियो ई उनवान आहे जेको असांजो लेक्चर नंबर 7 जो हो, मुख़्तलिफ़ तहज़ीबी दौरनि जा नज़रिया, अक़ीदा ऐं तौर तरीक़ा। सो पुठियें लेक्चर में असां डिस्कस कयोसीं क़दीम दौर, जंहिंखे असां चऊं था एंशियंट टाइम्स, ऐं असां उहो डिस्कस कयोसीं पीरियड जेको असां सिलेक्ट कयोसीं उहो 600 क़ब्ल मसीह खां 400 ईसवी सदी ताईं, 1000 सालनि जो पीरियड। उन में इहे असां मूं तव्हांखे जस्ट आइडियाज़ ॾिना, तव्हांखे आइडिया थी वञे त इहो छा हो। ऐं इहो दौर जेको असां डिस्कस कयोसीं उहो हो ॾंद कथाउनि जो दौर, वहमन जो दौर, दकियानूसियत ऐं पेगनिज़म जो दौर। ऐं असां हुनखे आल्सो इहो मज़हबनि जो दौर हो, छो त हुन में दुनिया जा मुख़्तलिफ़ ख़ितनि में जेके काफ़ी सारा मज़हब बर्पा थिया, सो उन्हनि मज़हबनि जो दौर बि असां चवंदा आहियूं। ऐं अॼोके लेक्चर में असां वरी डिस्कस कंदासीं क़ब्ल जदीदियत वारो दौर, यानी एंशियंट टाइम्स खां पोइ तक़रीबन 400 ईसवी सदी खां पोइ जो जेको दौर शुरू थो थिए, 400 ईसवी खां वठी 1300 ताईं, त इहो जेको दौर आहे इनखे असां चऊं था क़ब्ल जदीदियत वारो दौर। सो उन दौर जा ॾिसंदासीं त कहिड़ा नज़रिया हुआ ऐं वर्ल्ड व्यू कहिड़ो हो ऐं तौर तरीक़ा कहिड़ा हुआ ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते उन मुआशिरे में, समाज में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे ज़ोर ॾिनो वेंदो ऐं छा ते हू उन्हनि जो इन्हिसार हूंदो, छा कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में हू भरोसो या यकीन रखंदा हुआ। सो अॼु हुन ते डिस्कस कंदासीं। पर मां इहो सोचियो त हिते तव्हां सां गॾोगॾु हीअ तव्हांखे टाइम लाइन ॿुधायां, त जीअं तव्हांखे थोरो आइडिया थी वञे त दुनिया में जेके मुख़्तलिफ़ तहज़ीबूं आहिनि उन तहज़ीबनि जा दौर टाइम लाइन ते, ख़त ज़मान ते, सो तव्हांजे रुॻो सिर्फ़ु नॉलेज जे लाइ हिकिड़ो आइडिया थी वञे त हिस्ट्री जी टाइम लाइन छा आहे, कहिड़ो दौर कहिड़े दौर खां शुरू थियो आहे। सो हीअ 2 स्लाइड्स मां असल में गूगल तां सर्च करे रखिया आहिनि तव्हांजे लाइ। सो हिन में तव्हां ॾिसो त हिकिड़ी आहे प्री हिस्ट्री असां चवंदा आहियूं, ऐं ॿियो असां चवंदा आहियूं हिस्ट्री। सो पीरियड ऑफ हिस्ट्री, इन जी टाइम लाइन तव्हांखे नज़र ईंदी त हीअ हिस्ट्री असां चवंदा जॾहिं खां राइटिंग ईजाद थी आहे, जॾहिं खां लिखत ईजाद थी आहे, उन दौर खां वठी जेके खोटायूं क़दीम आसारनि जी खोटाइनि मां कार्बन डेटिंग जे ज़रिए मालूम थियो जेके क़दीम तरीन लिखत मिली आहे उहा तक़रीबन आहे 3000 साल क़ब्ल मसीह। सो उन पीरियड खां जॾहिं खां इंसान लिखणु शुरू कयो, लिखत ईजाद थी, उन खे असां चवंदा आहियूं हिस्ट्री। ऐं उन खां जेका शइ पहिरें थी आहे, थी चुकी आहे, उनखे असां चवंदा आहियूं प्री हिस्ट्री। सो इहो थोरो तव्हांखे ज़हन में आइडिया हुजे त प्री हिस्ट्री जेको 3000 साल क़ब्ल मसीह खां अॻु जो दौर, ऐं 3000 साल क़ब्ल मसीह खां पोइ जेको दौर थो थिए इनखे असां चवंदा हिस्ट्री। ऐं असां हिन में डिस्कस कयोसीं जेको दौर एंशियंट टाइम्स, उहो दौर हिन जे विच में, हिन अरसे जे विच में हो। असां 600 खां स्टार्ट कयोसीं, 600 BC खां, घणो पोइ ते कोन वियासीं 3000 सालनि ताईं, पर 600 खां वठी 400 ताईं। तो इहो इन पीरियड में असां इहो डिस्कस कयोसीं एंशियंट टाइम्स। त एंशियंट टाइम्स जा नज़रिया कहिड़ा हुआ ऐं उहे जेके नज़रिया हुआ उहे ॾंद कथाउनि जा, जेके असां चवंदा मिथोलॉजी, ऐं उहो दुनिया बाबति इंसान जो शऊर जीअं जीअं डेवलप थिए पियो, नओं नओं नॉलेज अचे पियो, त हुननि इहे जेके मज़हब तश्कील ॾिना, ॾंद कथाऊं हुयूं पहिरें, पोइ सुपरस्टिशन्स, पेगनिज़म, ऐं उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते इहे ख़ुदानि जे, घणनि ख़ुदानि जे तसवुरात मां हली करे हिकु ख़ुदा जो तसवुरु क़ाइमु थियो। इहे सभु मज़हब जेके आहिनि इहे हिन पीरियड में हुआ। ऐं हिन खां पोइ जेको असांजो हीउ पीरियड आहे, इहो आहे रोमन एम्पायर जी डाउनफॉल, यानी रूमी शहनशाहियत या रूमी सिविलाइज़ेशन जे ज़वाल खां पोइ जो जेको दौर शुरू थो थिए। ऐं रोमन एम्पायर असल में जो उरूज थियो हो यूनानी तहज़ीब जे ज़वाल खां पोइ। सो हेॾे हिन पासे टाइम लाइन में वरी तव्हांखे मां लिखिया आहिनि में सिंधी में, हीअ पहिरीं बाबुल जी तहज़ीब हुई क़दीम तरीन दुनिया में, उन खां पोइ मिस्री तहज़ीब आहे, मिस्री तहज़ीब खां पोइ अचे थो इंडस वैली सिविलाइज़ेशन, सिंधु मसरी जी तहज़ीब, जंहिंमें हिंदुस्तान जी सॼियूं तहज़ीबूं सिंधु दरिया जे ॿिन्ही खां परे, हड़ापा, मोहनजोदड़ो,
इहे तहज़ीब सभु अचनि थियूं। उन खां पोइ जेको दौरु आहे इहो शुरू थियो चाइनीज़ तहज़ीब जो, ऐं पोइ हीअ आहे यूनानी तहज़ीब ते। यूनानी तहज़ीब खां पोइ अचे थी रोमन तहज़ीब। सो हीअ तव्हां ॾिसो तमामु क्लोज़ आहिनि हिक ॿिए जे, सफ़ा हिक ॿिए वेझो आहिनि। त रोमन खां पोइ रोमन यूनानी तहज़ीब जे ज़वाल खां पोइ अचे थी रोमन एम्पायर उरूज ते पहुचे थी, ऐं पोइ रोमन एम्पायर जी वजह ऐं हेठि वरी हिते तव्हांखे ॾिसो जापानीज़ तहज़ीब जा टाइम लाइन, माया तहज़ीब जेका लातीनी अमेरिकन, ॾखण अमेरिकन मुल्कनि मेक्सिको ऐं हीअ तव्हांजे माया तहज़ीब जेके मायन सिविलाइज़ेशन चवंदा आहिनि। त इन जो टाइम लाइन ते तव्हांखे आइडिया थींदो। ऐं हीअ दौरु जेको आख़िर में हिते जेको दौरु आहे इनखे असां चवंदा आहियूं मिडल एजिस, यूरोप जूं मिडल एजिस या डार्क एजिस। ऐं हीअ दौरु उहो आहे जॾहिं पूरे यूरोप में रोम जी शहनशाह जे डाउन ज़वाल खां पोइ हिते जेका तबाही आई आहे उहा तक़रीबन 400 साल खां वठी 400 साल BC खां वठी 1000 साल ताईं ही वॾी मार धाड़ ऐं बीमारियूं, वबाऊं ऐं ब्लैक डेथ जेका हिकिड़ी बीमारी हुई जंहिं पूरे यूरोप खे वाइप आउट करे छॾियो तक़रीबन। सो इन खां पोइ इहो जेको पीरियड आहे इन पीरियड में असल में इस्लामिक डाउनफॉल, रोमन एम्पायर जी डाउनफॉल खां पोइ अचे थो इस्लाम जी राइज़ थिए थी अरबस्तान में, ऐं उहो पीरियड शुरू थो थिए। सो ही हिते हिन टाइम लाइन ते आहे। त हितां खां वठी जेको दौरु शुरू थिए थो उनखे असां चऊं था क़बल जदीद वारो दौरु, प्री मॉडर्न एज। हिन दौर खां पोइ सो असां उहो हाणे डिस्कस कंदासीं। सो हिते हिन स्क्रीन ते जेको तव्हांखे स्लाइड नज़र अचे थी हिन में मूं ॿई दौर साम्हूं रखिया आहिनि। सो अॼु असांजी डिस्कशन हलंदी हिन ते क़बल जदीद ते प्री मॉडर्न एज। ऐं हिन पासे मूं रखियो आहे त जीअं तव्हां कंपेयर करे सघो, हिक ॿिए जी भेट करे सघो, ऐं हिन ते पोइ असां डिस्कस वरी कंदासीं ॿिए लेक्चर में। सो ही असांजो आहे क़बल जदीद वारो दौरु जेको 400 ईस्वी सदी खां शुरू थिए थो 1300 सदी ईस्वीअ ताईं। ऐं इन दौर जा जेके वर्ल्ड बि हुआ उहे कहिड़ा हुआ ऐं इन ते असां डिस्कस कंदासीं। सो ही दौरु तव्हां ॾिसंदो 400 खां वठी ही तक़रीबन ज़वाल शुरू थिए थो रोमन एम्पायर जो, ऐं ईसाई जो ज़वाल थो थिए, ऐं उतां खां वठी टाइम पीरियड शुरू थो थिए इहो जेको डार्क एजिस, यूरोप जा डार्क एजिस हिनखे चवंदा आहियूं। ऐं इन दौरान जेको यूनान ऐं रोम जे ज़वाल खां पोइ मुस्लमान या इस्लाम अरबन जी जेका सिविलाइज़ेशन आहे इस्लामिक सिविलाइज़ेशन उन जी इब्तिदा थिए थी अरबस्तान मां तक़रीबन 570 खां पोइ। 570 में हज़रत मोहम्मद सल्लम जी पैदाइश थिए थी। 570 ऐं 572 जो साल चवंदा आहिनि। त इन दौरान जेको आहे सो दुनिया में जेको वर्ल्ड व्यू हो इहो सुपर नेचुरल असां हुनखे चवंदा आहियूं ऐं फिलोसॉफिकल। छो त इन दौर में जीअं त यूनान जो दौरु ख़तमु थी चुको आहे त यूनानी फिलासफ़रनि जा जेके नज़रिया हुआ उन नज़रियनि जो असल में वॾो असरु रहियो आहे ईसाइत जे मथां। अरिस्तु, अफलातून जा जेके नज़रिया हुआ उन्हनि नज़रियनि जो तव्हांखे ईसाइत ते वॾी छाप नज़र ईंदी। ऐं ॿियनि यूनानी फिलासफ़रनि जा वरी नज़रिया डेमोक्रेटिस जो नज़रियो, उन जेके काइनात जे बारे में जेके पंहिंजा नज़रिया ॾिना हुआ उन्हनि मां घणनि जो असरु वरी इस्लाम जी तइलीमात ते मज़हबी किताबनि में या क़ुर में, त उन में तव्हांखे इहा छाप नज़र ईंदी। जेके यूनानी फिलासफ़र जेके डेमोक्रेटिस जे हल्के जा हुआ जी सोच जा उन्हनि जो असरु तव्हांखे मिलंदो। मिसाल तौरु दुनिया जेका आहे काइनात एटम्स जी ठहियलु आहे, बारीक़ तरीन ज़रनि जी ठहियलु आहे, हर शइ पाणीअ मां ठहियलु आहे, हर शइ मिटी मां ठहियलु आहे। हे वजूद जेको आहे हयात जो, इंसानु मिटीअ मां जीअं पैदा थियो आहे या इंसानु पाणीअ मां पैदा थियो आहे या हर शइ जीवत पाणीअ मां पैदा थी आहे। त इहे डेमोक्रेटिस ऐं ॿियनि यूनानी फिलासफ़रनि जा इहे नज़रिया हुआ जेके जंहिंजी छाप असांखे इस्लामी तइलीमात ते मिले थी। छो त जॾहिं यूनानी तहज़ीब जो ज़वाल आयो त मुस्लमाननि जो जीअं इस्लाम जी तहज़ीब जी इब्तिदा थी आहे त मुस्लमाननि इहे यूनानी फ़लसफ़नि खे तर्जुमा करणु शुरू कया ऐं उन खे सॼो बचायो। त मुस्लमाननि जे अचण सां इहो थियो हो त न त डार्क एजिस जो जेको दौरु हो, जेको जंगो जदल जो दौरु हो यूरोप में, उन में सॼी यूनानी फिलासफ़रनि जूं जेके बि तइलीमात थियूं हुननि जूं जेके बि नज़रिया हुआ, किताब हुआ, उहे सभु ख़तमु थी वञनि हा जेकॾहिं मुस्लमान उन वक़्तु उनखे न बचाइनि हा। सो उन्हनि जो वॾो इन्फ्लुएंस आहे इस्लाम ते। ऐं ख़ासि तौर ते अफलातून ऐं अरिस्तू
जा जेके नज़रिया आहिनि उन्हनि जी वॾी गहरी छाप रही आहे ईसाइत जे मथां। ऐं ईसाइत जे तव्हां ॾिसंदो मज़हबी किताबनि में बाइबल में त तव्हांखे इहे आइडियाज़ मिलंदा। इन मिसाल हिकिड़ो इहो त जीअं अरस्तू जो चवणु हो त ज़मीन साकिन आहे हिकिड़े हंधि ऐं सिज ज़मीन जी चौधारी फिरे थो। हिनखे चवंदा आहिनि जियो सेंट्रिक आइडिया, यानी ज़मीन मर्कज़ियत जो हिकिड़ो ख़्यालु। इन ते इहो तव्हांखे मिलंदो ऐं जंहिंमें ख़ासि तौर ते अरस्तू ऐं अफ़लातून जो असरु घटि आहे इस्लाम ते, ऐं इस्लाम ते घणो असरु आहे डेमोक्रेटिस ऐं उन ग्रुप जो। ऐं डेमोक्रेटिस जा आइडिया जेके हुआ वॾा हिकिड़ा इनकलाबी क़िस्म जा आइडिया हुआ। उनजो चवणु हो त ही काइनात जेका आहे सा उहा बारीक़ तरीन ज़रड़नि मां ठहियल आहे जंहिंखे हुन नालो ॾिनो एटम। ऐं हुनजो ॿियो नज़रियो हो त हर हयात जेका हर जीवत जंहिंजो असां पहिरियों ज़िक्र करे आया आहियूं त हुननि जेके मुशाहिदा कया त जेके कीड़ा मकोड़ा ज़मीन मां निकिरनि था उहे मिटी मां पैदा थियनि था। तंहिंजे करे हुननि इहो सम्झो त हयात जी हिकिड़ी क़िस्म जी हयात जेका उहा मिटी मां थी पैदा थिए। ॿी हयात जेके हैवानात आहिनि त हुननि ॾिठो त हुननि इहो सम्झो त इहो शायदि पाणी मां थो पैदा थिए। तंहिंजे करे हुननि जो नज़रियो त हर ॿी जेका हैवानात आहिनि उहे पाणी मां पैदा थिया आहिनि। सो पाणी मां पैदा थियणु, मिटी मां पैदा थियणु, त इहे साॻियूं शयूं तव्हांखे क़ुर में मिलंदियूं हुननि जा आइडियाज़। या वरी डेमोक्रेटिस जो इहो बि अक़ीदो हो त पूरी काइनात आसमानी फल्कियाती जिस्म सिज चंड तारा इहे सभु गर्दश में आहिनि ऐं इहो साॻियो फ़लसफ़ो तव्हांखे क़ुर में बि मिलंदो। ऐं ॿियो इहो हुनजो त हीअ जेका दुनिया वजूद में कीअं आई आहे त हिकिड़े वॾे धमाके सां वजूद में आई आहे। इहे साॻिया आइडियाज़ तव्हांखे क़ुर में नज़र ईंदा। सो माना इस्लाम ते तमामु घणी गहरी छाप उन्हनि यूनानी फ़िलासफ़रनि जी आहे जंहिंजो फ़लसफ़ो अरस्तू ऐं अफ़लातून खां मुख़्तलिफ़ हो। अरस्तू ऐं अफ़लातून जो रहबानियत, इसरारियत, तसौफ़, माफ़ोकुल फितरत ॻाल्हियूं इन्हनि जो वॾो असरु रहियो आहे ईसाइत ते। सो ही इन जे करे असां हुनखे डिस्कस कंदासीं। तंहिं करे हेडिंग आहे त वर्ल्ड व्यू इन दौर दौरान जेको हो तहज़ीबनि में उहो इहो त सुपर नेचुरल शयूं आहिनि, यानी माफ़ोकुल फितरत क़ुवतूं आहिनि जंहिंमें पोइ इहे तसवुरात क़ाइमु थिया त मलाइक आहिनि, जिन आहिनि, परियूं आहिनि ऐं उन्हनि जा तसवुरात हुआ। छो त हुननि ॾिठो पिए त के अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असांखे नज़र कोन थियूं अचनि, उहे कीअं थियूं थियनि त उनखे करण वारी का ग़ैबी ताक़त आहे। सो ग़ैबी ताक़तुनि जो तसवुरु क़ाइमु थियो ऐं इहे तसवर पोइ हलंदा आया। सो माफ़ोकुल फितरत हस्ती इहो असल में हो वर्ल्ड व्यू, द फिलासॉफिकल आइडियाज़ ऐं सुपर नेचुरल आइडियाज़, माना नेचर खां मथां मावरा। ऐं उते पोइ कहिड़ियुनि शयुनि ते भाड़ियो वेंदो जॾहिं इहो आइडिया आहे पूरी नफ़्सियात जो कंहिं बि क़ौम जो, त उन नफ़्सियात में उन क़ौम जूं हिक ॿिए सां लॻल आॻापा कहिड़ा हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा। त उन में इहो त हिकिड़ो त ट्रेडिशन्स, माना रीतूं रस्मूं ऐं रिवाज जेके उन मुआशिरे जा हुआ उन्हनि ते उहो भाड़ींदा हुआ त उन्हनि ते ई हलणो आहे त हीउ मुआशिरो क़ाइमु रही सघे थो। जेकॾहिं उहे रीतूं रस्मूं असां उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदासीं, उन्हनि खे भञकड़ी कंदासीं त उनजो असांखे नुक़सानु थींदो। तंहिंजे करे इहे ट्रेडिशन्स ते उहे सोसाइटीज़ मुआशिरा क़ाइमु हुआ इन दौर में। ऐं ॿियो अक़ीदनि ते त उन्हनि जा माना मज़बूत अक़ीदा हुआ, किथे हिकु ख़ुदा जो अक़ीदो, किथे घणनि ख़ुदा जो अक़ीदो। जीअं ईसाइत में हो त हज़रत ईसा ही ख़ुदा जो पुटु आहे ऐं हज़रत ईसा ही ख़ुदा आहे ऐं हज़रत ईसा माना इहो ट्रिनिटी जो हो त उहो सभु इंसान बि हुआ, ख़ुदा बि हुआ, त सभु कुझु। ऐं ॿियो उन्हनि जी रिलायंस छा ते हुई इन में, उहा हुई रहबानियत। उहा ईसाइत में तव्हांखे मिलंदी रहबानियत। ऐं तसौफ़ बि असल में अफ़लातून जो ई फ़लसफ़ो आहे त हीअ दुनिया जेका आहे सा उहा मादी दुनिया जो को असुल दुनिया कोन्हे का, उहा हक़ीक़ी दुनिया कोन्हे, उहा ग़ैर हक़ीक़ी दुनिया आहे। ऐं हक़ीक़ी दुनिया आहे हिकिड़ी, उहा आहे द वर्ल्ड ऑफ आइडियाज़ फिलासफ़ीज़। उनखे हू अफ़लातून चवंदो त उहा असली हक़ीक़ी दुनिया उहा आहे। ऐं उन मां पोइ इहो तसौफ़ असल में लफ़्ज़ सूफ़ी इहो निकितल आहे असल में लफ़्ज़ सोफ़िया मां, ग्रीक लफ़्ज़ सोफ़िया मां निकितल आहे। सोफ़िया जो मतिलबु आहे त ॾाहप। सो ॾाहप ॾांहुं में लियो पाइणु। अलामा आई काज़ी जो किताबु ॾाढो ज़बरदस्त लिखियलु आहे जंहिंजो टाइटल आहे कैयुअल पीप्स एट सोफ़िया। कैयुअल पीप्स एट सोफ़िया ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे जंहिंजो सिंधी में तर्जुमो अब्दुल गफ़ार सुमरो जो थियल आहे, सूफ़ी लाकूफ़ी। इहो ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे अलामा आई काज़ी साहिब जो, उहो तव्हांखे मिले, तव्हां पढ़ी सघो था उन जे बारे में। सो तसौफ़ असल में उन मां निकितल आहे। सोफ़िया चइबो आहे ॾाहप, विज़डम। सो उन ॾाहप में लिया पाइणु, इहो किताबु अलामा आई काज़ी साहिब जो आहे।
ऐं ॿई किताब अंग्रेज़ी में ऐं सिंधी में तव्हांखे जेकॾहिं मिलनि त तव्हां उहो पढ़िजो ॾाढो हुन में। सो ईसाइत में वरी इहो रहबानियत जो जंहिंखे असां चवंदा आहियूं जंहिं मां वरी निकितल आहिनि मोनास्ट्रीज़ जंहिंखे चवंदा आहिनि, ऐं मॉन्क्स ऐं मोनास्ट्रीज़ इन मां निकितल त उहे जेके हिननि जे ख़ानकाहूं जंहिंमें ई तालीम ॾींदा हुआ, सो इन्हनि ते भाड़ियो वेंदो हो ऐं इन जो असरु असांजे बरसगीर में पियो तसौफ़ जो, ऐं जंहिंखे पोइ हिन नालो ॾिनो इस्लामी तसौफ़ ऐं अहिड़े नमूने सां ॿिया नाला ॾेई हुनखे बहरहाल पर इहे आइडियाज़ इन्हनि जा जे पुठियां आइडियाज़ इहे कमु अचनि था यूनानियुनि वटां। ऐं इन दौर में पोइ जिन ॻाल्हियुनि खे ते डिपेंड कयो वेंदो या जंहिंजे मथां ज़ोर ॾिनो वेंदो भई असांखे यानी सहारे जी ज़रूरत आहे, हाणे कंहिंजे सहारे जी ज़रूरत आहे त पोइ इहे आइडियाज़ न वधि ख़ुदा जो सहारो या कंहिं माफ़ोकुल फितरत कुवत जो सहारो ऐं आसिरे ते हूंदा त हीअ जेके बि असांजियूं तकलीफ़ूं आहिनि उहे उन आसिरे में हूंदा त असां दुआ घुरूं त उन सां जेके मथे ग़ैबी ताक़तूं आहिनि या ख़ुदा आहे त उहे असांजे मथां भलाई कंदा, त इन आसिरे में इहे हूंदा हुआ त आसिरो हुनखे रखिणो हूंदो त भई हाणे असांजे लाइ असां ही नेक कमु कयासीं त पोइ असांजे लाइ कुदरत जे तरफ़ां नेकी थींदी, असांजे मथां भलाई थींदी। जेकॾहिं असां बुराइयूं कंदासीं त इहे अॼु ॾींहं ताईं इहे साॻा नज़रिया अचनि पिया। ऐं असां वटि ॿियो थींदो आहे त बारिशूं वग़ैरह जेकॾहिं न थींदियूं आहिनि त पोइ असांजा जेके मज़हबी आहिनि उलमा उहे निमाज़ूं पढ़ाईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त जीअं बारिश वग़ैरह पए या बरसातूं पवनि। सो इहे सभु डिपेंडेंसी आहे त इंसान इन मुआशिरे जा इंसान जेके आहिनि से उहे डिपेंड कंदा हुआ कंहिं माफ़ोकुल फितरत हस्ती ते, त उहा ई हुननि जो सभु सणाई बाज कंदी ऐं सभु कुझु कंदी ऐं हुननि जो माना पंहिंजो पाण ते भाड़ण ते हुनखे कोन हूंदो। हू चवंदा हुआ हर शइ जेका थिए थी उहा मथां थी थिए। सो इन वक़्त में जेके नज़रिया हुआ उहे जज़ा ऐं सज़ा जा नज़रिया हुआ, त जज़ा सज़ा नेकी बदी जा फ़लसफ़ा हुआ, त उन्हनि ते इहो जज़ा सज़ा रूह ज़िंदगी ऐं इन्हनि ते माण्हू मरी थो वञे पर उनजो जेको रूह आहे उहो लाफ़ानी आहे। सो इहे अरस्तू जा बि नज़रिया हुआ, अरस्तू जो नज़रियो रूह जे बारे में, ऐं रूह जे बारे में अरस्तू जो चवणु इहो त रूह जेको आहे सो उहो हिकिड़ो अहिड़ो उसूल आहे जेके हयात जे ज़िंदह हुजण जो, हयात जे वजूद जो उसूल खे हुन चयो त उहो रूह आहे। सो अहिड़े नमूने सां इहे इन्हनि जा इन दौर में इहे नज़रिया क़ाइमु हुआ। सो उन नज़रियनि जी बुनियाद ते जेको मुआशिरो क़ाइमु थियो उन मुआशिरे जा पंहिंजा हिकिड़ा वैल्यूज़ हूंदा आहिनि, जेके क़द्र हूंदा आहिनि। सो जेको वर्ल्ड व्यू हूंदो आहे उन सां ई मुआशिरे जी नफ़्सियात ठहंदी आहे ऐं उन मुआशिरे जा जेके ट्रेडिशन्स आहिनि, जेके रीतूं रस्मूं रिवायतूं आहिनि, जेके क़द्र आहिनि उहे डेवलप थींदा आहिनि ऐं उन सां पोइ उहा क़ौम पंहिंजो गुज़र माश ऐं लॻ लाॻापा क़ाइमु रखंदी आहे ऐं ॿियनि क़ौमुनि सां उन पंहिंजे नज़रियनि जे हिसाब सां ॿियनि क़ौमुनि सां लॻ लाॻापा रखंदी आहे। पोइ जॾहिं इख़्तिलाफ़ थींदा आहिनि त पोइ जंगियूं जदल ऐं इहे थींदा आहिनि। सो इहो त तव्हांखे आइडिया थी वेंदो। ऐं इहो दौरु जेको आहे छो त इहो डिपेंडेंसी जो दौरु हो ऐं माफ़ोकुल फितरत ताक़तुनि ते भाड़नि जो दौरु हो ऐं फ़लसफ़नि जो दौरु हो, त हिते का बि साइंस कोन हुई। सो इन दौर खे असां चवंदासीं दिस वाज़ द नो साइंस ड्यूरिंग दिस पीरियड। हिन में का बि साइंस कोन हूंदी, जस्ट फ़लसफ़ा हूंदा ऐं माफ़ोकुल फितरत क़ुवतनि ते ऐं मज़हबी अक़ीदनि ते भाड़ियो वेंदो। सो उमेद ही तव्हांखे क्लियर थी वेंदो त क़बल जदीदियत वारे दौर में कहिड़ो वर्ल्ड व्यू हो। ऐं हिन खां पोइ असां नेक्स्ट लेक्चर में वरी डिस्कस कंदासीं ही मॉडर्निज़म, त इन जी इब्तिदा ऐं इन जे जेके फिलासॉफिकल आइडियाज़ आहिनि इहे इन्हनि कीअं वजूद वरितो। सो ही जेके आहिनि इनखे असां छा था चऊं। सो हिन वर्ल्ड व्यू में ही जेको आहे क़बल जदीदियत, पोइ इन में छा थियो जो क़बल जदीदियत में कुझु माण्हू हुआ जिन चयो त असां डिक्टेट कराईंदासीं त बाक़ी इंसान कीअं हलनि। सो इन्हनि जो मतिलबु आहे त जेके मज़हबी पेशवायत हुई उन खे अख़्तियार हो त उहे तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे छा न करिणो आहे। उहे तव्हांखे ॿुधाईंदा त सही ॻाल्हि कहिड़ी आहे, ग़लति ॻाल्हि कहिड़ी आहे, नेकी कहिड़ी आहे, बदी कहिड़ी आहे। ऐं आम माण्हू खे इहो अख़्तियार कोन हो त हू पंहिंजे तरफ़ां कुझु सोचे ऐं पंहिंजे तरफ़ां कुझु करे। सो ॿियनि लफ़्ज़नि में इहो जेको क़बल जदीदियत वारो दौरु आहे इहो पेशवायत जो दौरु आहे, मज़हबी पेशवायत जंहिंखे असां चवंदा आहियूं पापायत तव्हां चई सघो था। त इहो असल में हो मज़हबी पेशवायत जो दौरु। इहो न सिर्फ़ु यूरोप में हो पर हिंदुस्तान में बि हो। हिंदुस्तान में तव्हांखे ब्राह्मण ऐं ॿिया जेके मज़हबी पेशवायत उन्हनि जी
डोमिनेंस उन्हनि जो अख़्तियार हलंदो ऐं बाक़ी आम माण्हू जेके आहिनि उन्हनि जो को अख़्तियार कोन हो, उनखे सोचण जी बि इजाज़त कोन हूंदी, हर ॻाल्हि डिक्टेट कराई वेंदी। सो इहो हिकिड़ो मज़हबी पेशवाइत जो आमराना दौर हो ऐं इन दौर खे असां चवंदा आहियूं क़बल जदीदियत। सो इहे शयूं तव्हां नोट कयो ऐं इन खां पोइ असां वरी ॿिए लेक्चर में तफ़सील सां कंदासीं त पोइ उन्हनि मां कीअं हीअ असां हिन इनकलाबी दौर में दाख़िल थियासीं, जंहिंखे असां चवंदा जदीदियत वारो दौर, जेको जंहिंजी इब्तिदा थिए थी तक़रीबन 1213 खां, ऐं इहा जदीद जेका जो दौर आहे इन ते पोइ असां ॿिए लेक्चर में डिस्कस कंदासीं।